रजब हुरमत वारो महीनो आहे, इहा ई उनजी फज़ीलत आहे। रजब जी फज़ीलत में का बि सही रिवायत मौजूदु न आहे त रजब अलाह जो महीनो आहे, शाबान जेको सुमन आहे त मुंहिंजो महीनो आहे, ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। रजब जे महीने में रोज़ा रखिया ऐं 4 रकात पढ़ी, उहो तेसि ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसे। रजब जा जेकॾहिं केरु माण्हू 7 रोज़ा रखे थो त जहन्नम जा 7 दरवाज़ा उनजे लाइ बंदि कया वञनि था। के बि रिवायतूं फ़ज़ाइल जे अंदरि आहिनि, तक़रीबन सभु मौज़ू रिवायतूं। सैफुल्लाह रहमो मिठी शहर खां सवाल कंदा। डॉक्टर साहब सवाल कंदा त रजब महीने में मुख़्तलिफ़ रिवायतूं पेश कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि जी इस्लाम में हक़ीक़त छा आहे? अलाह इहा ॻाल्हि वाज़े कंदो हलां त रजब महीने जी हिकु ई फज़ीलत आहे जेका ईअं चइजे त नुसूस मञा साबित आहे। अलाह ताला क़ुरान मजीद में हराम महीननि जो ज़िक्र त कयो आहे, लेकिन नाला जेके तव्हांखे ॾिना आहिनि से अलाह जे प्यारे पैगुंबर, जंहिंमें सबूत मिले थो त क़ुरान खे सम्झण जे लाइ अलाह जे नबी जो फरमान या हदीस सुन्नतिन ताईं ज़रूरी आहे। हाणे उन्हनि में हिकिड़ो महीनो आहे रजब। रजब हुरमत वारो महीनो आहे, इहा ई उनजी फज़ीलत आहे। बाक़ी जेके फ़ज़ाइल ॿुधाया वञनि था उन में जा का बि फज़ीलत कंहिं बि सही हदीस में जा साबित न आहे। पहिरियां ई तव्हांखे 4 हवाला ॾींदुसि। असांजा जयद उलमा या मुहदसीन थी गुज़रिया आहिनि, उन्हनि बाक़ाइदे वाज़े नमूने सां चयो आहे त रजब जी फज़ीलत में का बि सही रिवायत मौजूदु न आहे। जीअं इमाम इब्न रजब रहमहुल्लाह लताइफ़ुल मारिफ़ जे अंदरि, शेख इब्न हजर रहमहुल्लाह उनजो किताब बाक़ाइदा पूरो आहे तबयीनुल अजब बेमा वरद मिन फ़ी फ़ज़ल रजब, पूरो किताब इन मौज़ू ते आहे त हिन में जेके रिवायतूं आहिनि का बि उन रिवायत साबित न आहे। इमाम इब्न क़य्यिम जो किताब आहे अल मनारुल मुनीफ़ मौज़ू रिवायत जे बारे में, उन में बि इहा ॻाल्हि कई अथसि। ऐं चोथों आलिम आहे अल्लामा शौकानी रहमहुल्लाह, उनजो किताब आहे सैलुल जरार। इन्हनि 4 माना मुहदसीन उलमा इहा ॻाल्हि कई आहे त रजब जी फज़ीलत में का बि सही हदीस साबित न आहे। हाणे हिकिड़ी मशहूर हदीस पेश कंदा आहिनि त जीअं अज़कार में क़ुरान जो दर्जो आहे, तीअं महीननि जे अंदरि रजब जो मक़ाम मर्तबो आहे। हाणे इहा रिवायत बि मौज़ू रिवायत आहे। छाजे करे? इन जो हिकिड़ो रावी आहे हिबतुल्लाह बिन मुबारक असकती, जंहिंजे बारे में हाफ़िज़ बिन हजर लिखे थो त इन जो माना हदीस घड़ण वारो मशहूर आहे। मशहूर माना वाज़े हदीस आहे, ठाहींदो हदीसूं, तंहिंजे करे रिवायत मौज़ू आहे, माना हथ ठोकी आहे, गड़ियल आहे। उन खां बि ॿी रिवायत मशहूर आहे त अल्लाह जे नबी फरमाया, हालांकि चवणु न घुरिजे, चयो वियो आहे, माण्हू चवे मजूल जे सीगे सां, त बहरहाल ही अल्लाह जे नबी ॾांहुं मनसूब कंदा आहिनि त रजब अल्लाह जो महीनो आहे, शाबान जेको सुमन आहे त मुंहिंजो महीनो आहे, ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। इन जे अंदरि रावी आहे अबू बकर बिन हसन अन नकाश। इमाम इब्न हिबान चवे थो इनखे कूड़ो आहे, ऐं हाफ़िज़ बिन हजर रहमतुल्लाह लिखे थो त इहो जेको सो माना रिवायत जेका सभु मौज़ू आहे, इहो माण्हू मतरूकुल हदीस आहे। इन हदीस खे तर्क कयो वियो आहे, मुहदसीन वरितो ई न आहे। 3 रिवायत पेश कंदा आहिनि जेका मशहूर आहे त जंहिं माण्हू रजब जे महीने में रोज़ा रखिया ऐं 4 रकात पढ़ी, उहो तेसि ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजो मक़ाम न ॾिसे। हाणे इन जे अंदरि रावी मौजूदु आहे उस्मान बिन अता, इहो बि कूड़ियूं रिवायतूं ठाहिण वारो। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत बि पेश कई वञे थी जेका माना रजब जी फज़ीलत जे हवाले सां आहे त रजब जा जेकॾहिं केरु माण्हू 7 रोज़ा रखे थो त जहन्नम जा 7 दरवाज़ा उनजे लाइ बंदि कया वञनि था। इन जे अंदरि बि हिकिड़ो रावी जेको आहे उस्मान नाले सां, सो माना त रिवायतूं घड़ण वारो, हदीसूं ठाहिण वारो जेको माना रावी आहे। हाणे जेके बि रिवायतूं फ़ज़ाइल जे अंदरि आहिनि, तक़रीबन सभु मौज़ू रिवायतूं। असांजी क़ौम खे अल्लाह ताला हिदायत अता फ़रमाए जो उहा असांजी क़ौम सही हदीसूं जॾहिं अचनि थियूं त अल्लाह जा बाना अमल करण लाइ तयारु कोन्हे। केतिरियूं सही हदीसूं मौजूदु आहिनि, तव्हां ॾिसो रमज़ान जे बारे में, शाबान जे बारे में, मुहर्रम जे बारे में, या ज़ुल्हिज जे बारे में, उन्हनि जे अंदरि नफ़ली रोज़ा रखण जो सबूत मिले थो बिल्कुलु। जीअं आहे माना त पंहिंजो ज़ुल्हिजा जे अंदरि 9 तारीख़ ते, अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो त पंहिंजो मुहर्रम जे अंदरि आहे 9 या 10 तारीख़ ते, अहिड़े नमूने शाबान जे अंदरि आहे। हाणे वाज़े हदीसूं मौजूदु आहिनि, अलाह जा बाना उन ते अमल करण लाइ तयारु कोन्हनि। ऐं अहिड़ियूं रिवायतूं पेश कयूं वञनि पियूं जेके सरासर घड़ियल आहिनि ऐं मुहदसीन उनखे रद्द करे छॾियो आहे। तंहिंजे करे रजब जी फज़ीलत में सिर्फ़ु हिकु शइ साबित आहे त उहो हुरमत वारनि महीननि मां हिकु महीनो आहे। बाक़ी फज़ीलत जे अंदरि त के रोज़ा रखिया वञनि, या ख़ासि निमाज़ूं पढ़ी वञनि, या का सलातुल रग़ाइब पढ़ंदा आहिनि, जुमे जी राति पहिरियों जुमो जेको ईंदो आहे उन जी राति पढ़ंदा आहिनि, इन मां का बि शइ जेका साबित कोन्हे। इहे सभु बिदात आहिनि। अल्लाह ताला असांखे बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजे हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।